इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल हक़्क़ि बशीरन व नज़ीरा मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व ग़वा अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लाम रिज्सुम मिन अमलि शैतान फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ्लिहून रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर किस्म की तारीफ़ हम्द व सना बुज़ुर्गी वॾाई अल्लाह वहदहु ला शरीक जी ज़ात खे जुगाए जेको हिन पूरी कायनात जो अकेलो खालिक मालिक आहे। बेहिसाब दुरूद सय्यिदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साक़ी कौसर अहमद मुज्तबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात मुबारक के हुजन जिनकी अल्लाह ताला ने पूरी कायनात जिला रहमत बनाए महबूस फरमायो। मुख्तसर हम्द व सना के बाद मुअज़्ज़ज़ सामीन इकराम
रात को थदी थींदी थी वञे एहसास आहे। मुझी कोशिश हूंदी कलाक न वठां, समझो ना ॻाल्हि खे, कलाक कुछ मिनटन में पंहिंजी ॻाल्हि खे मुख़्तसिर तव्हांजे साम्हूं रखां। साईं त मूंखे मौज़ू ॾिनो आहे माशरे ते ॻाल्हायां। माशरे ते कहिड़ी शइ ते ॻाल्हाए, वैरो छा आहे? बिल्कुलु चङाई ॾिसण में अचे त माशरे ते ॻाल्हाइजे, माशाअल्लाह वाही ॻाल्हि आहे, बच्चो छा आहे माशरे में ॻाल्हायो। रहल कसर तव्हां वारी मोबाइल टची पूरी करे छॾी, बसि माशरे ते ॻाल्हाइण रोज़ कहिड़ी आहे। कंहिं दौर में केतिरा तमामु ख़ुशि ॾिसंदा हो, वही हमरा थोरो मस्तिन में हूंदो हो, छा चवंदा हुआसीं पंज ई नयूं गेह में हलंदियूं, ईअं चवंदा आहिनि। पर आउं चवंदा हींअर पूरो तूं देग में वेठो तर, हाणे आंगुरनि जी रवत ई कान्हे, हाणे पूरो वेठो तर, खा पी मौजूं कर। अल्लाह तबारक व तआला जे प्यारे कलाम मां हिकु आयत मूं तिलावत कई। अल्लाह ईमानदार खे मुखातिब आहे। ॾिसो त दुनिया में इंसान, सभु इंसान हिते चई आहे वन्नास, ओ इंसानो जिथे बि रही थो तूं इंसान आहीं, मुस्लमान आहीं, काफ़िर आहीं, ताबेदार आहीं, नाफरमान आहीं, मुल्हिद आहीं, चाहे ईमानदार आहीं, पर इंसान त आहे न। हिते चई या अय्युहल्लज़ीना आमनू, ए उहे इंसानो जिन जी दावा ईमान जी आहे। तुंहिंजी दावा कहिड़ी आहे? ऐं मुस्लमान आहिनि, ईमानदार आहिनि। त रब करीम बि ईमानदारनि सां मुखातिब आहे। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु फरमाईंदा, जिथे बि या अय्युहल्लज़ीना आमनू जो लफ़्ज़ अचे त कन खोले ॿुध त अल्लाह ताला ख़ासि मुस्लमाननि खे, मोमिन खे नसीहत पियो करे। या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल ख़म्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लाम रिजसुम मिन अमलि शैतान फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ़्लिहून। ओ ईमान वारो, शराब जो पीअण, जुआ जो रहण, बुत परस्ती, आस्थाना ऐं इहे अज़लाम जेके क़िस्मत जा तीर आहिनि, रिजसुम मिन अमलि शैतान फज्तनिबूहु, के तो पलीत आहिनि, शैतानी अमल आहे। फज्तनिबूहु, ऐं रब नसीहत थो कहे न खां बचो, लअल्लकुम तुफ़्लिहून, तव्हां कामयाब थियो। मालूम छा थियो? शराबी नाकाम, मालूम छा थियो? जुआरी नाकाम, मालूम छा थियो त बुत परस्ती वारो, गैरुल्लाह जी इबादत करण वारो नाकाम, मालूम थियो त क़िस्मतूं मालूम करण वारा तीरनि सां या पखियुनि सां या हथनि सां, हथनि जा लकीर ॾेखारींदा नाकाम। अलाह चए थो शैतानी अमल करो। ऐं रब तव्हांखे इन ॻाल्हि जी वसियत थो कयां त बचो हिन खां, जेकॾहिं तव्हां कामयाबी हासिल करणु था चाहियो। अॼु मूंखे ॿुधायो, पंहिंजे माशरे में 2 टका आया कोन्हनि, हमरा जो गिलास वॻो कोन्हे, 2 पैसा आया कोन्हनि खीसे में, माना अॼु शराब पीअण फैशन आहे। अल्लाह जे रसूल ने फरमायो, शराब पीअण वारे ते, पीआरण वारे ते, निचोड़ण वारे ते, खणी वञण वारे खे, खणी अचण वारे खे जेॾां खयो पियो वञे,
जेको इन जो कारोबार करे थो इन्हनि सभिनी ते अल्लाह जी लानत आहे। शराब लानती अमल आहे। यसअलूनका अनिल खम्रि वल मैसिर कुल फीमा इस्मुन कबीर। ओ मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हू तव्हां खां पुछनि था शराब जो पीअण जुआ जो रहण कीअं आहे? चओ त ॿिन्ही में वॾो गुनाह जो कमु आहे। माण्हू पुछंदा थी शराब पीअण कीअं आहे? पर फरमाया ॿुधायो त इहो कमु हिते अलाह ॿुधायो त शैतानी अमल आहे। हिते अलाह चए थो इस्मु मां कबीर, ॿिन्हिनि में ज़बरदस्त गुनाह आहे। छो जो शराब पीअण खां पोइ हमरा में होश न रहंदो आहे, ख़बर न हूंदी अथसि, सुञाणप ख़तम थी वेंदी आहे। न माउ खे सुञाणे, न पीउ खे सुञाणे, न भेण खे सुञाणे, न ज़ाल खे सुञाणे, न दोस्त खे सुञाणे, न दुश्मन खे सुञाणे। माना हिन नशे जी हालत में ही उहे अमल कंदो, ही उहे कम कंदो, झगड़ो फसाद। माण्हू छा चवंदा असां ठेको कयूं था जा शराब पीए। जॾहिं बि बिगड़े थो त गली में निकितो, जेके आयो जंहिंजो पटको लाथई, जंहिंजी आयो हुनखे गार कनि शुरू कयईं, नतीजो छा थियो? तव्हांजे अंदरि दुश्मनी पैदा थी, तव्हांजे अंदरि झगड़ा पैदा थिया, तव्हांजे अंदरि फसाद पैदा थियो। अलाह चए थो इन करे त मूं हिनखे पलीत चयो आहे। जेकॾहिं तव्हां हिन खां नथा रुकजो ऐं जड़ा बुराई। सालिम बिन अब्दुल्लाह फरमाइनि था हिकिड़े सहाबा वेठा हुजनि जंहिंमें अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु हुयो, जंहिंमें उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु हुयो अल्लाह जे रसूल खां बाद। ईअं तबसरो थियो त वॾे में वॾो गुनाह कहिड़ो आहे? कंहिं चयो ही गुनाह आहे, कंहिं चयो ही गुनाह आहे, कंहिं चयो ही गुनाह आहे। कि मूंखे चयो त तूं हीअं कर भला अब्दुल्लाह बिन अमर बिन आस खां पुछी आ, उहो छा थो चए? वियो पुछी आयो, किसी को चए थो त शराब पीअण वॾो गुनाह आहे। खाली शराब? कत्ल भी गुनाह है, ज़िना भी गुनाह है, झाड़ो भी गुनाह है, चोरी भी गुनाह है, इलाही गुनाह जा क़िस्म। पर शराब एॾो वॾो गुनाह? ये हलिया चलो पाण सभु सां मिलूं। भई तव्हां कीअं ॿुधायो? कि अल्लाह जे रसूल सां फरमायो कंहिं दौर में कंहिं बादशाह हिकिड़े हमरा खे गिरफ़्तार कयो कि बाबा शराब पी या ज़िना कर या जेको आहे सूअर जो गोश्त खा, इन मां को करणो पवंदी। हाणे न सोचो इहे ज़िना जा कम वॾा आहिनि, क़त्ल बि वॾो आहे, सूअर जो गोश्त वॾो आहे, शराब जो प्यालो पी वेंदासीं घणी ख़ैर आहे। जॾहिं हुन शराब जो प्यालो पीतो नशा चढ़ियसि, सभु कम कयूं। हूअं हिकिड़ो गुनाह करिया, हूअं जे करे हा को बि गुनाह करिया, हिकिड़ो करिया, पर हिन नशे जे करे चारि ई गुनाह करे वियो। धणी खे का ख़बर ई कान पई त मूं ही सभु करे छॾिया। त मालूम छा थियो त शराब तमामु वॾो गुनाह है। हिते छा थो चए? घणो था पीऊं पियूं तॾहिं था जीऊं जीऊं। अच्छा भई जेके पीअनि कोन था इहे कीअं पिया जीअनि? बाबा जेके पीअनि कोन था वरी इन माना माण्हू मस्त थींदा। असां लॻा त सही हो। अल्लाह जे रसूल सां फरमायो, सही बुखारी जी रिवायत है, मुंहिंजी उम्मत ते अहिड़ो वक़्तु अचण वारो आहे यसल हिर वल हरीर वल माज वल ख़बर। ज़िना के हलाल समझंदा, रेशम के हलाल समझंदा, गान वजाइण के हलाल समझंदा, शराब के हलाल समझंदा। गान वजाइण पाण त कोन्हे न, माशरो माशाल्लाह फर्स्ट क्लास आहे, को गान वजाइण कोन्हे, सभु शरीफ़ थी विया आहिनि। पाण मां कुझु कोन ॿुधो। मूंखे ॿुधाए तो कहिड़ो घर आहे जंहिंमें गाना न हलंदा हुजनि? भाई ॿियो कुझु न करे, तुम्हारी मोबाइल में त ईंदा टून्स अहिड़ा रखिया आहिनि जो माना गाने वारा। मस्जिद में अल्लाह जा बाना जेके आहिनि से बंदि करण जे लाइ तयार कोन्हनि। मैयत कब्र में पियो लाहिजे, गाना पे अचनि, मेरा मन डोले मेरा तन डोले। अरे निभागा तूं डोली वेठो, हुन जा हाल मिस्किन लाइ कहिड़ा थींदा? वरी चओ त नाराज़ थिए। माना के बंदि त कर, 2 मिंट बंदि कर। भला पाण जेके वॾा हुआ
हल्का गुजारो तव्हां मुखां सुठो ज़िंदगी गुज़ारे विया सुकून ही बेयकीनी वारी बेसुकून वारी ज़िंदगी कान हुई भला तोखे फोन आई तो फिलाणो मरे पियो तूं पोते त बची वियो तुंहिंजे पहुचण सां बची वेंदो कुझु कोन थींदो उन करे कुझु पंहिंजो ख़्यालु रखणु घुरिजे असांजी ज़िंदगी कीअं पई गुज़रे का परवाह कान्हे ज़िंदगी ईअं पई गुज़रे अल्लाह जो छा फरमायो त मुंहिंजी उम्मत ते दौर अहिड़ो अचण वारो आहे फरमाए हिन जी महफ़िल क़ाइम थींदी ही शराब जो दौर हलंदो पीअण जो दौर हलंदो अल्लाह तबारक व तआला इन ते नाराज़ थी पवंदो सही बुखारी जी रिवायत में ॿुधायो ही जबलनि जे भरिसां वेठल हूंदा जबल जा वॾा पुड़ अची मथां किरंदा दॿजी मरी वेंदा फरमायो त हिननि जा कुझु साथी हूंदा पर हिन खां थोरो छिटा हूंदा परे हूंदा अल्लाह ताला हुनजी सूरतुनि खे सूअर में तब्दील कंदो इंसान मां सूअर जी सूरत तब्दील थींदी तव्हां हिनखे मामूली न सम्झो अल्लाह जो रसूल फरमायो त जेको शख़्स शराब थो पीए रब ते लाज़िम आहे त क़यामत जे ॾींहुं हिननि खे नहर ग़ौता मां पीआरे माण्हू ॾिसी या नहर कहिड़ी आहे पाण जे कस्बानियूं औरतूं बेकार क़िस्म जूं औरतूं उनजी शर्मगाह में हिकिड़ो गंद निकिरंदो इंतिहाई बदबूदार हूंदो उनजो प्यालो भरियल ॾिबो त पी घणो था पीऊं पियूं तरे था जीऊं जीऊं दुनिया में बि पीते ई न ही बि पी ॾिस मूंखे ॿुधायो त केतिरी वॾी सज़ा आहे जुआ नवां तरीक़ा अची विया मोबाइलनि ते एप जेके तव्हांजा मूंखे ॿुधायो त केतिरा माण्हू तबाही बर्बाद थी विया केतिरा तव्हां त आम माण्हू आहियो असीं त आम माण्हू आहियूं पर जेके वॾा अल्लामा फ़हामा उहे बि हिननि चक्कर में अची पंहिंजो पाण खे तबाही बर्बाद करे छॾियऊं लुटजी विया ईमान त वियो पर पैसा बि विया नवां नवां तरीक़ा जुआ जा अल्लाह जे रसूल फरमाना सही बुखारी जी रिवायत आहे मुंहिंजी उम्मत ते अहिड़ो दौर अचण वारो आहे इहो कोन ॾिसंदा त माल दौलत अचे किथां पई बसि अचे पई अॼु उहो दौर आहे किथां पई अचे कीअं पई अचे सम्झा तोबतो तव्हांखे सम्झाइण शुरू कंदा न मौलवी साहब तोखे ख़बर कान्हे हीअं कोन्हे हूअं कोन्हे बाबा तो जेके पैसा लॻाइण तुंहिंजे हुन में कब्ज़ो आहे तुंहिंजे हुन में अख़्तियार आहे रातों रात करोड़पति थी वियो ऐं रातों रात कखपति थी वियो खुश पियो थिए बाबा मुंहिंजे अकाउंट में लख रुपया रात आयो आहे वरी ॿिए ॾींहुं वरी मैसेज आयो बाबा तुम्हारा 5 लख विया हमरा खे छिरक भरिजी आहे त 5 लख विया वरी ॿिए ॾींहुं पैगाम आयो त साहब तुंहिंजा 5 ॿिया विया ईअं करोड़नि जा माण्हू कर्ज़ी थी विया अल्लाह फरमाए थो त यादि रखो इन्नमल ख़म्रु वल मैसिर वल अंसाब याद रखो जुआ छाए रिजसु मिन अमल शैतान पलीद आहे शैतानी अमल आहे इन खां पंहिंजो पाण खे बचायो इन खां जेतिरो थी सघे त पंहिंजे पाण खे बचाइण जी मुकम्मल भरपूर कोशिश कयो असांजे माशरे में व्याज आम घाटी ते वादी ते को बि मूंखे ज़मींदार ॿुधायो शायद जेके अल्लाह बचाए जेके रब बचाए सब 5 आंगुर बराबर कोन्हनि पर एकड़ वारो बि मिस्कीन हिन व्याज जे चक्कर में फसियल आहे जेको एकड़ आहे न उहो बि साथीअ सां काहे कोन थो सघे जेके मुलाज़िम पहिरें ग्रेड खां 20 ग्रेड ताईं मूं अर्ज़ु कयो त कुझु हूंदा जेके बचियल हूंदा शुरू में हुकूमत पंहिंजी बैंक 3 किस्सो ॾिनो पगार ॾिनो बाबा तव्हांखे 3 किस्सो मिलंदो मूंखे अॼु बि यादि आहे त शराबपुर में मुंहिंजी रिहाइश हुई उन ज़माने में यकीन कयो त तक़रीबन 1 मील ताईं लाइन लॻल हुई त छा थियो कि बैंक मां कर्ज़ पई ॾियनि ऐं सिंधी माण्हू खे कर्ज़ मिले अरे पाण त नांग पर थी वेंदासूं हीउ त वरी पैसो आहे छा ख़्याल आहे
किस्त में नांग वठींदासूं बाबा ईमानदारी खे ॾींदासूं मिड़ी कुझु न कुझु आणींदो पियो न छो जो कर्ज़ जी का अहमियत कान्हे असां सम्झूं था त कर्ज़ को मसइलो कोन्हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महफ़िल लॻियल आहे ऐलान फरमायो फलाणी क़ौम जो माण्हू आहे वरी पाण ऐलान कयो फलाणी क़ौम जो माण्हू आहे ख़ामोश वरी टियों भेरो फरमायो त फलाणी क़ौम जो माण्हू आहे तव्हां में हिकिड़ो माण्हू उथी बीठो अल्लाह जा वाना ॿ दफ़ा टे दफ़ा आवाज़ न अथमि चवां पियो क़ौम जो माण्हू आहे ऐं तव्हांजी भलाई जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइण वारो आहे जी साईं तव्हांजो हमरा को मोह फलाणो जी साईं चई कर्ज़ जे करे जन्नत में रुकियो पियो अथव छा में रुकियो पियो आहे ॿिया मामला क्लियर थी विया धनी जा पर हाणे हिन जे मथां माण्हू जा हक़ कर्ज़ आहे जेसी ताईं कर्ज़ अदा न कंदो हमरा हिते बीठो अथव जन्नत में कोन वेंदो भॻो क़ौम ॾे अलाह जो रसूल ॻाल्हि ॿुधाई आहे वठो वठां कयूं छो त पैगंबर ॿुधायो न मुंहिंजी तव्हांजी केरु ख़बर ॿुधाईंदो अल्लाह जे रसूल ते वही ईंदी हुई कर्ज़ ॾिनो आयो किसी ॿियो त ॾेई छॾे पर हिकिड़ी माई चए थी त 30 दिरहम मुंहिंजा कूड़ थी ॻाल्हाए कूड़ जी कहिड़ी ज़रूरत आहे इहे बि ॾेई छॾियो माना जन्नत में दाख़िला न पई थिए जेसी ताईं तूं कर्ज़ अदा न कंदे ऐं पाण ख़बर लॻो पए पर सीधा वञो पैसनि जे पोयां रसूलुल्लाह सां साम्हूं जनाज़ो आयो पाण खे ख़बर पई थी कि कर्ज़ी आहे ओ लखनि जो न सवनि जो बि न 2 दिरहम पाण पोइ थी वियो फरमायो पंहिंजे साथी ते नमाज़ पढ़ो कर्ज़ी जो नालो कोन पढ़ंदो पाण बि ख़ाली ऐलान कंदा आहियूं अबा हिन जो कर्ज़ जेको आहे न हिन जो फलाणो माण्हू को कोड़ो पुटु हुजे त ॾे बाक़ी मूंखे सम्झ ॻाल्हि कान्हे को हूंदो मूं छा चयो 5 आङुरियूं बराबरि कोन्हनि असां बाबे खे चयो जा कर्ज़ खणी वञूं वठी वञी मां फ़ाइदो त वठी पियो भला विकण या नाले असांजे हाले विकिणूं था हाणे त वॾो बेवकूफ़ इंसान जो पंहिंजो पाण खे विकिणी करे औलाद लाइ भलो करे वञ ऐं पंहिंजी ख़बर कारी करे वञ तूं ताक़त मुताबिक़ ॾे न हुननि खे माण्हू ॾिठो त वॾी ॻाल्हि आहे रसूलुल्लाह सां तुंहिंजे हूंदे ॿियो को सहाबी जनाज़ो पढ़ाए हिकिड़ो सहाबी थी बीठो साईं तव्हां हुनजो जनाज़ो पढ़ायो हिन जो कर्ज़ मुंहिंजे ज़िम्मे टोटल सफ़र ऐलान कयो त जंहिंजो बि कर्ज़ आहे मूंखां वठे न माण्हू जो उन खां पोइ मुंहिंजो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻियां वधियो आहे पोइ वरी निमाज़ जनाज़ा पढ़ाई त असां वटि आहे का ॻाल्हि न का परवाह कान्हे कंहिं बि क़िस्म जी का बि परवाह कान्हे त असांखे कर्ज़ खणणो आहे या न आहे खणणो त बहरहाल अर्ज़ पे कम पंहिंजो वरी मामिलो व्याज ते हले व्याज रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा सही बुखारी जी रिवायत आहे 2 फ़रिश्ता मूं वटि आया मूंखे चयो हलो हलो असीं कंहिं अहिड़ी जॻह ते आयासीं वॾो हिकिड़ो माना तलाउ हुजे पाणी जो रंग पाणी जो कोन हो हिकिड़ो शख़्स अंदरि तरे पियो ॿियो किनारे ते वेठो आहे उहो तरण वारो अचे थो किनारे ते ॿाहिरि निकिरण जी कोशिशि थो करे हिन जे हथ में वॾा पत्थर भितर हिनखे हणे थो ही खाए थो पत्थर वरी वापसि वञे थो तरण वरी वापसि अचे थो वरी हिनखे पत्थर हणे पियो माना पत्थर वेठो खाए ॿाहिरि निकिरी कोन पियो सघे वॾी तकलीफ़ में आहे मूं पुछियो त ही केरु आहे चयो साईं ही व्याजी अथव ही केरु आहे ही व्याजी इंसान ही दुनिया में माण्हू जा रत चुसण वारो माण्हू
या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह व ज़रू मा बक़िया मिनर रिबा इन कुंतुम मुमिनीन फ़इन लम तफ़अलू फ़अज़नू बिहर्बिन मिनल्लाहि व रसूलिहि व इन तुबतुम फलकुम रूउसु अम्वालिकुम ला तज़लिमून व ला तुज़लमून। ओ ईमान वारो, अल्लाह वरी ईमान वारो चए उन्हें शराब वारनि खे बि ईमान सां मुखातिब कयईं। हेॾा ईमान वारनि खे चए थो त जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो व्याज जो कमु छॾे ॾियो, व्याज जो धंधो छॾे ॾियो। व्याज चङो कोन्हे, छो जो व्याज खाइण वारो, व्याज खाराइण वारो, व्याज जी लिखत करण वारो शाहिद आहे, इनजी गवाही ॾियण वारो चइनी तरफ़ जी लानत आहे। चइनी ते सही बुक मुस्लिम ऐं जामे तिरमिज़ी पढ़ी ॾिसजां त जंहिंमें पैगंबर सां फरमाया त व्याज खाइण वारो, खाराइण वारो, लिखत वारो, गवाही ॾियण वारो। मूंखे ॾुख गवाही वारे ते थींदो आहे। खाइण वारो, खाराइण वारो त ठीकु आहे, मञूं था जो को मतिलबु आहे। हाणे वेठो आहे उते पेढी ते वेठो आहे, हाणे हुनखे पेढी वारो चयो अबा तूं गवाह थी त मूं हुनखे पैसा वरी मूंखे ख़ुशि पियो थिए त मूंखे वॾो कोई शान मिलियो आहे। अरे लानत मिली तोखे शान मिलियो आहे। मुफ्त में लानत ख़रीद कई, सिगरेट जे सूटीअ ते, चांहि जे चस्के ते, मानीअ जे गभे ते तो पंहिंजो पाण खे लानती कयो, अञा ख़ुशि थी वरी ईंदो भाऊ ख़बर थी फिलाणे सेठ हिनखे लख न पर मूंखे गवाह कयो अञा माण्हू बीठ लाइफ ॾेखारे ऐं वॾे शान वारो थी वियो आहियां, मूं हेॾी लानत ख़रीद कई आहे तोखे ख़बर कान्हे। खुदा जो ख़ौफ़ कर, जॾहिं तूं हुन में इन्वॉल्व कोन ही, जॾहिं तुंहिंजो हुन में टके जो फ़ाइदो कोन्हे, पोइ वेठे वेठे पंहिंजे लाइ लानत ख़रीद पियो करी। एतिरो तुम्हें सेंस, तुम्हें एतिरी बि सोच, तुम्हें एतिरो बि फ़हम, तुम्हें एतिरो बि अक़ुल कोन्हे। अल्लाह चयो छॾे छॾे फ़इल्लम तफ़अलू फ़अज़नू बिहर्बिन मिनल्लाहि व रसूलिहि। जेकर नथो छॾी त पोइ मूं सां ई मुंहिंजे रसूल सां जंग जो ऐलान कर। कैसा अल्लाह चए थो ते व्याजी ऐं तोखे रब थो चवां, दुनिया जो को माण्हू कोन थो चए। आऊं तोखे आर्डर थो ॾियां, आऊं तोखे हुकुम थो ॾियां, तुंहिंजी भलाई हिन में आहे, तुंहिंजी चङाई हिन में आहे, तुंहिंजी आक़िबत हिन में आहे, तुंहिंजी आख़िरत हिन में आहे, त इहो कमु छॾे ॾे। नथो छॾी अच मैदान में। रब थो चए त मैदान में लह, मूंसां ऐं मुंहिंजे पैगंबर सां जंग जो ऐलान कर। ॾियो ख़बर अल्लाह जे रसूल सां जंग में को कामयाब थींदो? अल्लाह सां जंग केरु करे सघे थो? अब्र यमन जो बादशाह यमन खां निकितो, हुन पंहिंजा काबो ठारायो हो। उनमें को माण्हू मके जो वियो, को माना गंद करे आयो, कावड़जी पियो कि बस हिकिड़ो ई हला। असल काबो रहंदो त पोइ माण्हू मोरे ईंदा। ही लश्कर खणी निकितो आहे, थलो न हाथियुनि सां जंग शुरू थी। उठण ॾिठो, ही त असां खां वॾी का मुसीबत आई आहे। हाथियुनि खे ॾिसी उठ पोइ हिते थी विया। मके वारा थॾा थी विया, असां मौक़ो न खटे सघूं। अब्र छा कयो? अब्दुल मुतलिब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाढो जेको न मुतवली हो काबे जो, उनजे उठनि ते कब्ज़ो की पाण ईंदो न ॻाल्हि ईंदो। अब्दुल मुतलिब पहुतो, अब्र खे चई त मुंहिंजा उठ ॾे। यार ॻाल्हि ॿुध, मूं सम्झो तूं समझदार माण्हू हूंदे, अकुल वारो माण्हू हूंदे, तूं काबे जो मुतवली आहीं, काबे जे बजाए मूंसां उठनि जी पियो ॻाल्हि कई। जबर ॻाल्हि ॿुध, उठ मूं जा काबो थी मथे जो। हाणे मूं में ऐं मुंहिंजी क़ौम में तोसां मुक़ाबले जी ताक़त ई सघ कान्हे। धणी खे जे पंहिंजो घर बचाइणो आहे त इहो घर बीठो आहे, इहो तूं ई मथूं वेठो आहे। हुन जोजरे इलाइक़े जा माण्हू हथ मथे कयो बीठा, माना त मामिलो आसान आहे न। हाणे इहा जंग फिरी कंहिंसां थी? अल्लाह जे घर सां। हुकुम नहीं हलो, लश्कर कहा के
हाणे हाथियुनि जो मुक़ाबिलो हाथियुनि सां थिए या डायनासोर इन खां को वॾो जानवर अचे न। अलम तर कैफ़ फ़अल रब्बुका बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तदलील व अरसल अलैहिम तैरन अबाबील। तव्हां न ॾिठो त मूं हाथियुनि वारनि सां छा कयो? उनजी तदबीर खे तबाही बर्बाद कयमि। उनजी तबाही जे लाइ मूं लगातार नंढा नंढा पखा पखी मोकिलिया। उन पखी जे चुंभ में पत्थर न ई बाजे जेतिरो जुअ जेतिरे माना तक पथरियो थी। इंसान खे लॻे फजालहुम कातिम माकूल जे इएं पियो करे जे खाधल गाह हूंदो आहे जे जानवर खाई लताड़ियो सराए छॾींदो आहे। हाथी खे लॻे उते ढेर अब्र ॾिठो ही त कमु ॾुखियो थी पियो वठी भॻो। बहरहाल अचे थो तारीख़ में ही बि ज़ख़्मी थियो पर ॼमण खां पहिरीं इहो बि पूरो थी वियो। त चवण जो मक़सदु आहे त अल्लाह तबारक व तआला ऐलान पियो करे त तूं या त मूंसां जंग जो ऐलान कर या तौबा कर। ॿुधो उन करे अल्लाह जा बानो जेकर असां हिन में वाकई मुलविस आहियूं कहिड़े बि लिहाज़ सां त व्याज खां पंहिंजो पाण खे बचाइण जी कोशिशि कयो। व्याज इंतिहाई ख़तरनाक गुनाह है। बरकत निकिरी वेंदी, लानत में जेका शइ अची वञे माना अल्लाह तबारक व तआला जी रहमत खां माण्हू परे थी वेंदो। हिन माशरे जी कहिड़ी ॻाल्हि कजे? असांजे माशरे में माउ पीउ जी इज़त न रही आहे हूंदी पर नौजवान अॼोको ॾिठो वियो आहे जॾहिं पाण सां हिक ॿिए सां मिलंदा आहिनि अञा परे हूंदा वॾो हिकिड़ो भूंडो ॾींदो आहे हुनखे परे वरी मोट में हू ॾींदो कची गार ॾींदो मोट में ही गार ॾींदो टहक पियो ॾींदो पोइ अची भाकुर पाईंदा। न ॼाणे तो किथां तरबियत हासिल कई आहे त भूंडे सां सलाम कबो। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह व बरकातुहू माना अल्लाह जो सलामतूं रहमतूं तो ते बरकतूं हुजन माना 30 में क्यों 10 में क्यों 20 में क्यों 30 में क्यों भला गाल सां नेकी मिलंदी ई जा। अल्लाह जो रसूल फरमाया मुंहिंजी उम्मत ते दौर अचण हिकु वक़्तु ईंदो माण्हू पंहिंजे माउ पीउ खे गारियूं ॾींदा। साहबा हैरान माउ पीउ खे गारियूं उन्हनि जे तसव्वुर में कोन हो। फरमायूं ही कंहिंजे माउ पीउ खे गार ॾींदो मोट में हिनखे गार मिलंदी। ही कंहिंजे माउ पीउ खे गार ॾींदो हिनखे मोट में गार मिलंदी। अॼु त डायरेक्ट मोट में छा डायरेक्ट माउ पीउ खे गारियूं था ॾियनि बाक़ाइदे माल दौलत ते क़त्ल बि करे छॾी। वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। ये तुझे रब जो फैसलो करे छॾियो डन थी चुको आहे। इबादत मुंहिंजी थींदी माउ पीउ सां सुहिणो सलूक थींदो। ववसैना इंसान बिवालिदैहि हमलतु उम्मुहु वहन ला वहन व फिसालु फी आमैन अनिश्कुरनी व लिवालिदैहि इलैयल मसीर। जो इंसान के वसियत मूं कई त माउ पीउ सां सुहिणो सलूक अख्तियार कर। उहा माउ जे तकलीफ़ में तोखे खयो रब चुकाऊं तूं ॼाणा या तुंहिंजी माउ थी ॼाण कीअं तोखे 9 महीना पंहिंजे पेट में सांझई केतिरियूं हुन तकलीफ़ूं ॾिठियूं केतिरा हुन ॾुख ॾिठा केतिरियूं हुन मुसीबतूं खयूं ऐं पोइ जॾहिं तूं दुनिया में आए त अल्लाह चए थो तोखे खीर पियारी बस तू तो कहे खीर प्यारे देख हाँ ये केड़ी लालच अची वे वो दौर हुयो जो मानू खीर विकरण के ऐब समझंदा। मारी उम्र वारा मानू जेके वेठा उनके खबर है वा खीर के बारे वा खीर के विकणबो पाड़े वाले के मुक्त ये पाड़े वाले जा भागे विकड़ो चुको खेन देना तो कन न यार 50 रुपए जो खीरा केर वेंदो बड़ा सिगरेट अची वेंदा 30 रुपए जी नसवार अची वेंदी न
मना अज उहा खुद गर्दी जो केॾो दौर अची वियो। अल्लाह जो रसूल फरमाया क़यामत जी निशानी में निशानी है त माण्हू खुद गर्द थी वेंदो, मतलबी थी वेंदो, सॼे मतिलब लाइ सोचींदो। वो मां है जे तोखे खीर पियारियो, जे तोला तकलीफ़ूं सठियूं, जे तोला ॾींहुं हुजे, राति हुजे, सुबुह हुजे, शाम हुजे, उस हुजे, छांव हुजे, पर पाण खे तकलीफ़ ॾिनी हूंदई मुंहिंजो बच्चो तकलीफ़ में न अचे, मुझो प्यारो तकलीफ में न अचे। हर लिहाज सां पंहिंजी जान ते कुर्बान कई। वो पी मिस्किन कमाए 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 चेल चिबी थी वियुसि, उन बि कंहिं शइ जी परवाह कान कई। 10 ॿारनि खे पीउ थो पाले अकेलो, घणनि खे तोखां चंडा हिकिड़ो पीउ कोन थो पलिजे। बाबा अधे वटि वञनि तूं, उती जो पोतो अधे खे थोड़ी अख ॾेखारी वई, अरे ॿिया के मुआजा ॿाहिरि की पिणे तुंहिंजे दर ते पियो आहे। रहणो आहे हिनखे बि घर में न बा सरकार जी दवा मामूली न कान्हे। वरी अबे खे लिके हेॾां खे वरी हुननि चयो त अधो वॾो इहो थलो वेठो हो छा, अदा अधे वॾे खां नंढे ॾे वियो, नंढे खे उॾायो। पर इहो यादि रखो, मुंहिंजो नुक़्तो अॼु बि यादि रखिजो, वॾो बेवकूफ़ इंसान आहे जेको पंहिंजे जीअरे पंहिंजे औलाद ते का शइ करे छॾे। जो मुंहिंजो ज़हन में रखिजो, वॾो अकुल जो घटि इंसान आहे पंहिंजे जीअरे बनी पंहिंजे औलाद जे नाले ते करे वञे, पंहिंजो कारोबार औलाद जे नाले ते। अल्लाह जा बाना हूंदई त तुंहिंजो मिणी पिया ख़िदमत कंदई, सभु ॾिनई त तूं हर विञाई पंहिंजी। उन करे अकुल खां कमु वठो, मरण खां पोइ ई नंढो पाड़े वारा अची खणंदा भई मुंहिंजा पुट आहिनि, मुंहिंजूं धीअरूं आहिनि, मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजा वारिस आहिनि ई आहिनि। तूं अॻे ॾेई पंहिंजा पटका ॾेई पंहिंजा हथ छोरनि खे पोइ वेठो हुजे, अरे बा 5 रुपया त ॾियो, अरे बाबा तोखे ज़रूरत आहे यार, पोड़ो त संभाई बड़ा पैदा, पर तूं मालिक हूंदे इहे साॻिया तुंहिंजे अॻियां पोयां पिया फिरंदा। उन करे क़त्ल कयो। अल्लाह जो रसूल फरमायो लानती इंसान उहो आहे जंहिंजा माउ पीउ जीअरा हुजनि ऐं पोइ बि जन्नत में न वियो। रब जी रहमत खां परे रहे, माना रहमत खां परे रहण वारो केरु हूंदो आहे? पाण खुतबे ॾियण लाइ बीठा, फ़रिश्तो आयो कि साईं उन शख़्स ते अल्लाह जी माना उहो शख़्स अल्लाह जी रहमत खां परे रहे जंहिंजी ज़िंदगी में माउ पीउ हुजनि, ॿई हुजनि या हिकिड़ो। जॾहिं माण्हू होश संभालींदो आहे, ॾिसंदो आहे त मुंहिंजा ॿई माउ पीउ जीअरा आहिनि, या ॾिसंदो आहे त माउ फो थी वई आहे पर पीउ फो थी वियो आहे। गाॾियुनि ते लिखियो पियो हूंदो आहे माउ थींदो आहे, चंडाल तोखे पीउ छा कयो? जो पीउ जी शक्ति न हुजे ईअं ॿियो धिका खाई आहे। पीउ जेकर तो ते शक्ति न करे हा न दीदार माई तूं त आंगूठो पड़ी आहे, पोइ वञी बकरियूं चारी हा त ख़बर पए छा थींदो, रिढूं चारी हा त ख़बर पई या पीउ जी शक्ति माना अबे शक्ति कई त तुंहिंजो दुश्मन मां कींदो आहे। अरे ख़बर अथव पाण फरमाए त पीउ जन्नत जो दरवाज़ो आहे, हाणे पूरी जॻह बंदि करे छॾ, एतिरे मथे चढ़ी वञ, दरवाज़ो न हुजे कहिड़ी त ॾेखार। घणा माण्हू पीउ खे अहमियत घटि ॾींदा आहिनि। मञा थो शरीयत चयो आहे मां जो हक़ आहे, उम्मुका उम्मुका तुंहिंजी मां तुंहिंजी मां तुंहिंजी मां, उफड़ा तुंहिंजो पीउ। हिन जो मक़सदु न आहे त पीउ जो को किरदारु कोन्हे। फरमाए त ही तुंहिंजे लाइ जन्नत बि आहिनि, तुंहिंजे लाइ जहन्नम बि आहिनि। हिनजी बदुआ खां बचिजां, माउ पीउ जी बदुआ खां बचिजां, छो जो अल्लाह ऐं हिन जे विच में कंहिं बि क़िस्म जी का रुकावट न आहे। उन करे चई इंसान खे हुकुम ॾिनो आहे त पंहिंजे माउ पीउ सां सुहिणो सलूक अख़्तियार कर। वला तकुल लहुमा उफ़िन वला तनहरुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। अल्लाह चए थो करे उफ़ हिननि खे न चइजां, पाण कमु कंदे कंदे तयार थकी पिया न चइजां। ख़बरदार जो तुनखे उफ़ जो लफ़्ज़ चयो आहे, पंहिंजा कुलाती झुकाए छॾनि जे साम्हूं हुनजो ताबेदार थी रह, हुन सां सुहिणो सलूक अख़्तियार कर। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे
وَإِنْ جَاهَدَاكَ عَلَىٰ أَن تُشْرِكَ بِمَا لَيْسَ لَكَ بِهِ عِلْمٌ فَلَا تُطِعْهُمَا وَصَاحِبْهُمَا فِي الدُّنْيَا مَعْرُوفًا. یہ ماں پی تو سان بڑھن کہ موسان کر کے شریک کر وہ انہاں جی گال کے نہ منجا پر دنیا جے حساب سان سنو وہی سلوک کجا. یہ ماں پی تو کے شرک ۽ بدعت تے مجبور کن تے ہی بدعت تو کے کرنی ہے ہی شرک تو کے کرنو ہے. رب جو تے اتنے دی گال کے نہ منو پر وری سلوک سٹھو کندے हिननि सां बद सलूकी न कंदे बद अखलाकी न कंदे घटि वधि न ॻाल्हाईंदे घर मां धिकारी कोन कढंदे हिन खे जॻह जॻह ते बेइज़तो कोन कंदे हिन खे हिकु ॻाल्हि छो जो औलाद जी हिकिड़ी ॻाल्हि यकीन कयो त माउ पीउ खे एॾी ख़तरनाक लॻंदी आहे त हीउ उहो बचो आहे मुंहिंजो इहो औलाद आहे जो केॾो मजबूर हुयो हीउ अॼु मज़बूत थी वियो आहे ऐं कमज़ोर थी वियो. जॾहिं हीउ कमज़ोर हो त मूं कहिड़ी न ते महिनत कई केॾो मूं पंहिंजो ते पैसो लुटायो मां चवंदी कहिड़ियूं मुंहिंजे लाइ तकलीफ़ूं कयूं. अॼु जवान थी वियो आहे असीं कमज़ोर थी वियासीं त हिन खे एतिरो हया न आहे जो एतिरो असांजे साम्हूं थो ॻाल्हाए. अल्लाह चवंदो अदब कर अखलाक कर पर टिन क़िस्म जा माण्हू जन्नत में न वेंदा. आख़िरी वालिद माउ पीउ जो नाफ़रमान जन्नत में कोन वेंदो. दयूस जन्नत में कोन वेंदो. दयूस सम्झो था दयूस छा आहे. घर केर पियो अचे केर पियो हुजे धणी अखियूं पुलियो अंधनि वांगुरु वेठो आहे. घरां केर पियो वञे केर पियो अचे पंहिंजनि बचनि ते नज़र कोन थो रखे पंहिंजे घर ते नज़र कोन थो रखे घर में अचण वारनि ते नज़र कोन थो रखे त मुंहिंजे घर आयो केरु आहे मुंहिंजे घर वारनि जी कंहिंसां कचहरी आहे मुंहिंजा घर वारा किथां पिया वञनि मुझे दर से मुझे हिसाब में मुझे औताक में मुझे घर के अंदर मुझो बच्चा बैठा मुझो न्याणियूं वेठियूं मुझो नोहरूं वेठियूं इन्हनि वटि केरु थो अचे फरमाइनि अख पूरे छॾी हिन अख पूरे छॾी हिन परवाह कान कई फरमायो दयूस आहे. ही उहो इंसान आहे जंहिंजी गैरत ख़तम थी चुकी आहे. दीन गैरत वारो आहे तव्हांखे गैरत थो सेखारे. फरमायो दयूस जन्नत में न वेंदो. माउ पीउ जो नाफ़रमान जन्नत में न वेंदो. ऐं उहे औरतूं जेके मर्दनि जो मुशाबिह थियूं कनि या उहे मर्द जेके औरतुनि जो मुशाबिह था कनि उहे जन्नत में न वेंदा. औरतूं बेपर्दा घुमनि को पर्दो कोन्हे. शरीयत असांखे पर्दो ॿुधायो. हर उन शख़्स खां औरत खे पर्दो करणो आहे जंहिंसां उनजो निकाह थी सघे थो. ॻाल्हि खे मूं मुख़्तसिर करे छॾियो त हर उन औरत हर उन मर्द खां हर उन शख़्स खां जॾहिं बानो बालिग थी वञे औरत बालिग थी वञे उनखे पर्दो करणो आहे. मासात हुजे सोट हुजे फुफाट हुजे मारोट हुजे जेके उहे रिश्ता जिन सां तव्हांजो निकाह औरत सां थी सघे थो इहो हक़ न आहे त उहे ईअं घरनि में घुमंदो रहे ईअं घरनि में फिरंदो रहे. बल्कि ज़ईफ़ हदीस सम्झो जेको बि आहे अब्दुल्लाह बिन उम्मे मक्तूम रज़ियल्लाहु ताला नाबीन साहब अल्लाह जो रसूल घर आया उम्मतुल मोमिनीन फिरण पियो पंहिंजो कमकार पियो जामे तिरमिज़ी रिवायत आहे. पाण फरमाईंदा पर्दो छो न कयो ॾिसे त अंध हुआ तव्हां त सॼ वियो हू जे मुंहिंजो साहबी अंधो आहे तव्हांखे त अल्लाह अखियूं ॾिनियूं आहिनि माना अंधे खां बि पर्दो करणो आहे. हीअ सॼे खां को पर्दो कोन्हे. पोइ माहौल कीअं आहे माशरो कीअं पहुतो आहे पोइ झगड़ा तव्हांजा कीअं आहिनि पोइ क़त्ल तव्हां में कीअं था थियनि पोइ हंगामा तव्हां ते कीअं था थियनि पोइ मामला तव्हांजा कीअं था बिगड़नि पोइ बिरादरियूं कीअं टुटियूं. गौर कयो शरीयत इएं पाण खे हुकुम कोन ॾिनो आहे. ज़रूर का ॻाल्हि हूंदी अल्लाह तबारक व तआला तव्हांजी फितरत खां मुंहिंजी फितरत खां मर्द जी फितरत खां औरत जी फितरत खां हर कंहिंजी कमज़ोरी चङी तरह ॼाणे थो. उन करे हुकुम कयईं त इहो ज़रूरी आहे त तव्हां हर उन औरत खां पर्दो कयो जंहिंसां तव्हांजो निकाह थी सघे. बहरहाल वक़्तु मुख़्तसिर आहे. साईं गुलाम शबीर साहब माशाअल्लाह तशरीफ़ फरमान आख़िरी मुंहिंजो ख्याल आहे कंहिं मिस्किन खे विहारींदो
आखिरी किताब है इंशाअल्लाह। अल्लाह खां दुआ है त रब साईं मूंखे तव्हां खे सही माना में क़ुरान ऐं सुन्नत ते अमल करण जो तौफ़ीक़ अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।